Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बत मीरा से सांझी बाबा साईं, ये तो मालिक साईं जा करम जो सांवल खे नई जिंदगी मिली। यो ॿियो चक्कर यो नांग सांवल खे डंगे चुको आहे ऐं हाणे पार पार सांवल जी क़िस्मत बि हुनजो साथ न ॾींदी। इन करे हिन सोभारे जो जल्द खां जल्द बिलो कयो। जेकॾहिं असांजी ज़रूरत हुजे त असां हाज़िर आहियूं ऐं जे अञा बि चवंदव ॿिया दोस्त बि घुराए वठंदासीं। बाबा साईं, हाणे तव्हांखे सब्र छॾे हिन सोभारे ख़िलाफ़ सख़्त क़दम खणणो पवंदो। हा ॾाॾो, तूं सही थो चईं। मूं पाण इहो सोचियो आहे त हाणे हिन जो बंदोबस्तु थियणु घुरिजे। जे सोभारे जो बंदोबस्तु न थियो त इहो असांजे लाइ वधीक ख़तरनाक थी सघे थो। बाबा साईं, करम खान जो तो मिड़ी नालो आ, असुल ज़हरीलो इहो सोभारो खाना। सोभारे मूंखे धक हणाया, मां हुन जी न्याणी खे तलाक ॾेई हिसाब बराबरि सम्झी अंदर मां कीनो कढी छॾियुमि। पर हिन सोभारे जो बोक्स कॾहिं बि ख़तमु न थींदो। बाबा साईं, हिन दफ़े बि मूंखे ख़बर आहे त तव्हांजे साम्हूं कूड़ हणी तव्हांखे राज़ी करे वेंदो ऐं तव्हांखे चवंदो इहो कमु बि करम खान जो आहे, हुनमें मुंहिंजो को बि ॾोह कोन्हे को। बाबा साईं, तव्हां एॾा सादा आहियो जो हुनजे कूड़ खे सच सम्झी वेंदो। ॾाॾो, तूं छा थो सम्झी त बार बार ॾंगजण खां पोइ बि मां दुश्मन न सुञाणींदुसि। मञा थो त मां साबरीन आहियां, पर बेवकूफ़ त न आहियां। मूं चयो हो सोभारे खे त मुंहिंजे सब्र जे साज़न खे न छेड़जां। जे उन्हनि जो रिथम टुटो त ॾाढो पछताईंदे। इन करे हाणे सांवल जो अहिड़ो त प्लान कबुसि जो हुन जा 7 नस्ल बि यादि रखंदा। खबर काॾे गुत हयूं थो वञी? मूंसां न मिलंदे छा? सादिक लख दफ़ा मिलूं हा। तकड़ो पे वियुसि साईं अख्तियार शाह जे दुकान ते वखर वठण। वखर वठण दुकान तां? वखर भली वठ दुकान तां। खबर कॾहिं थो हले बाबे बचल खान ॾे इन ॾातू जे ख़िलाफ़ शाहिदी ॾियण जे लाइ? सादिक ॾिस, जेका हक़ीक़त हुई मूं तोखे ॿुधाए छॾी। हाणे तूं असां ग़रीबनि खे हरू भरू इन फॾनि में न कील। खबर हिकु भेरो तोखे ऐं लीमे खे बाबे बचल खान खे सॼी ॻाल्हि ॿुधाइणी पवंदी। सादिक न, हाणे असां मां का उम्मीद न रख। असां मजबूर आहियूं। असां रईस बचल खान वटि कूड़ हणूं ऐं तूं ॾिठो थी, इन करे असांखे मजबूर न कर यार। मूंखे पहिरियों ई ख़बर हुई जीअं ई लीमो आज़ाद थींदो तव्हां ॿई ॼणा को न को नमूनो ज़रूर कंदो, नमूने बादो। छो त तव्हां जहिड़ा लालची माण्हू कॾहिं बि सच जो साथ न ॾींदा। खबर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ, जेसी ताईं तूं सभिनी जे साम्हूं ॻाल्हि खे वाज़ह नथो करीं, मां बि तव्हां ॿिन्ही खे छॾण वारो न आहियां। बहितर इन में थई सादिक, या त तूं असांखे मारे छॾ। जेकॾहिं तव्हां ॿिन्ही जी इहा ख़्वाहिश आहे न त पोइ खबर मूं मां बि चङाई जी उमेद न रखिजो ऐं तव्हांजी इहा ख़्वाहिश मां जल्द पूरी कंदुसि। निड़ीअ ते लत ई हिकिड़ी रखंदोसांव, खुरड़ी हिक। सादिक जी मार
ख़बर न चाह। ख़बर अड़जी वए पुट, दातूअ मां त जान छॾाए वए। हाणे हिन सादिक मां कीअं जान छॾाईंदे? इहा दिलीमे सां सलाह कयां ऐं घर खां ॿाहिरि निकिरण बि न त इहो मुंहिंजो हराम करे छॾींदो। कमला, ओ कमला देवी, कमला जी साईं। ख़बर अथई मालिक जी कृपा सां सावल खे घर वठी आया आहिनि। कमला मां हुन खां तबियत पुछी आयमि। अरे साईं तूं बि वञी पुछी अचीसि, पाड़े जी ॻाल्हि आहे। जी धणी वञा थी, भला इहो त ॿुधाए शामल जी तबियत कीअं हुई? अरे साईं बची त वियो आहे मालिक जी कृपा सां, पर डॉक्टरनि ॿुधायो अथनि त जहर जे करे आंडनि में जख़म थी पिया आहिनि, कुझु ॾींहं इलाजु हलंदुसि। हा साईं, जहर आहे, अंदरि त ॻाड़े छॾींदो न। अरे साईं मालिक ज़ालिमनि खे गड़क करे, हेड़े गबड़ू जवान खे मारण मां उन्हनि खे छा त अचे आहे। साईं माण्हू वॾा ज़ालिम आहिनि। हा कमला, ज़ालिम माण्हूअ जी आत्मा मरी वेंदी आहे, पोइ उहो न नुक़सान जो सोचींदो आहे न नफ़े जो सोचींदो आहे। उन्हनि खे पंहिंजो ज़िद मथे करणो हूंदो आहे। जाइल माण्हू चवंदो आहे त मां जेको चाहियां थो उहो थिए, ज़िद मुंहिंजी पूरी थिए, पोइ नुक़सानु थिए त थिए, भले कंहिंजी दिलि आज़ारी थिए, दिलि आज़ारी करे हुनखे मज़ो ईंदो आहे। ईश्वर खे प्रार्थना आहे चढ़नि ज़ालिमनि खां भॻवानु बचाए बचाए भॻवानु। कमला, कमला तूं पंहिंजो कमु पूरो करे जल्दी वञ, शामल खां पुछी अच, पाड़े जी ॻाल्हि आहे, जल्दी कर। हा साईं बसि थोरो कमु आहे, उहो करे मां वञा थी। वञ कमला वञ वञ। पूरे न खे चओ त मुंहिंजी नज़रुनि जे अॻियां टरी वञे। मां हिन जी शिकिल बि ॾिसणु पसंदि नथो कयां। पोइ मूंखे भला इजाज़त ॾियो त मां बाबा वारनि ॾे हली वञां। तोखे उन तरफ़ वञण जी का बि ज़रूरत न आहे। तूं तमामु जल्द पंहिंजे पीउ खे हिन वण में ॿधल ॾिसंदीअ। सावल, तूं अञा सच सुञातो ई न आहे, तोखे ख़बर ई न आहे त सच छा आहे। मां चवां थो सावल, तुंहिंजे लाइ कावड़ में अचणु सही न आहे। तुंहिंजी तबियत ठीकु न आहे। मूं महिल छो पई हिन खे होश मां कढी? थोरो हिन जी तबियत ते रहम कर। जेकॾहिं न तूं हिन जी सॼण आहीं त थोरो हितां साइड करे हली वञ। पूरो तूं मूंखे सच सच ॿुधाए, मां तोखे हितां छा चई निकितो हुयुसि? हा त मां मुंबल सां बि उहो ई प्यारु कंदुसि जेतिरो प्यार मां तोसां थो कयां, पर हीअ औरत इन प्यार जे क़ाबिल ई न आहे। मां खणी ईअं चवां त हीअ हाणे मुंहिंजी नफ़रत जे क़ाबिल बि। सच सावल, मां नफ़रत जे लाइक़ बि न आहियां। सोचां थी इहो तो वारो ज़हर मूंखे मिली वञे ऐं मूंखे कोई बचाइण वारो बि न हुजे। मूं महिल हाणे इहा तंज़ ऐं हमदर्दी ॾेखारण जी ज़रूरत न आहे। सावल जी हाणे इहा तबियत न आहे रही त हिन वक़्तु इहे ॾुख भरियूं ॻाल्हियूं असां हिन सां कयूं। हिन खे आराम जी ज़रूरत आहे, तूं हिन खे आराम करण ॾे, इहे ॻाल्हियूं न कर। पूरो तूं बि वञी पंहिंजो कमु कर, मूंखे आराम करण दे। ठीकु आहे, हूअं बि तव्हांखे आराम जी ज़रूरत आहे, तव्हां भली आराम कयो। शुक्राना मुंहिंजे रब जा, सावल खे रब साईं नई हयाती ॾिनी आहे ऐं ख़ैर सां पंहिंजे घर मोटी आयो। मूंखे हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, जेसि ताईं इहो कुंभारो नांग सोभारो जहिड़ो आहे न, तेसि ताईं साईं सावल खे सुख जो साह खणो कोन ॾींदो। हिन निभागे खे ज़री सोच कोन्हे, तूं पंहिंजी न्याणी जो घर बर्बाद थो करे। अलाए छा थी वियो अथसि? मूं त सोचियो हो सोभारे जी न्याणी सां जेको शादी कंदो, सोभारो सॼी मिल्कियत उनखे लिखी ॾींदो। हा, इहो ई त सोचे तव्हां मुंहिंजो निकाह ते करायो मूमल सां, न? अबा रब जा किरोड़े बार एहसान, जो अल्लाह साईं तुंहिंजो जोड़ हुन सां न जोड़ियो। पर बस सावल बि त पंहिंजो बच्चो आहे न, पंहिंजी हूर जो घर वारो आहे।
अलाह साईं हुनखे वॾी ॼमार ॾिस, अलाह साईं मुंहिंजी होर ॾिसी पियो कहिड़ी थी वई आहे। अलाह न करे जेकॾहिं सांवल खे कुझु थींदो जी त पोइ असांजो बि झुरंदो न। पुपी हिन वक़्तु सांवल बिल्कुलु ठीकु आहे। अम्मा ख़ैरनि सां सांवल त हींअर बची वियो, पर जेसिताईं सोभारो जहिड़ो आहे न सांवल खे छॾींदी कोन। मालिक भलाई कंदो, अलाह कंदो, अलाह कंदो, ख़ैर हूंदो। हा बाक़ी जेकॾहिं अञा बि अखियूं न खोलियूं न पोइ त अलाह जे छा थींदो, ॾाढा खून ख़राबा थींदा। पर सांवल खे ज़रूरत कहिड़ी हुई मूमल खे पंहिंजे पीउ जे घर वठी वञण जी? जेकॾहिं वठी वियोसि ठीकु आहे त पोइ उते खाधई पीतई छो? अबा तूं बि कमाल थो करीं। सांवल वीचारे खे कहिड़ी ख़बर त सोभारे जी ज़बान ते हिकिड़ी ऐं दिलि में ॿी अथसि, ॿियाई कयो वेठो आहे। बचल खान खे ऐं सांवल खे पूरी पूरी पका ते जेको सोभारो आहे वॾो शैतान माण्हू आहे। पर हाणे सांवल जी क़िस्मत डोलू सादिक मिलियो हो रस्ते में, चवे पियो त गीले हली तोखे रईस बचल खान जे अॻियां बिहारी दुसि ऐं जे तव्हां ॿिन्हिनि दातूअ जे ख़िलाफ़ शाहिदी न ॾिनी न त पोइ जेको तव्हां सां मां हशर कंदुसि। हाणे ॿुधाए त हाणे छा कयूं? मुहारो दिमाग़ जेको आहे न इहो तुवारे मामे रोलूअ अॻु में ई मुंहिंजो ख़राबु करे छॾियो आहे। हाणे मुंहिंजो दिमाग़ कमु करे त मां सोचां न। चाचा ख़बर वाह जो अड़जी आओ तव्हां बि जे लालच न कयो हा त अॼु छो फासो हा? अॼु चाचो लीमू गॾु कोन हुजे हा असां सां? हाणे छॾी हिननि ॻाल्हियुनि खे, हाणे सलाह ॾे त छा करणु घुरिजे? चाचा ख़बर मुंहिंजी सलाह वठंदे, मुंहिंजी सलाह इहा अथई त हली रईस बचल खान खे दाह ॾियूं। भला ॿुध पोइ हलूं रईस बचल खान ॾे। अॼु न, अॼु सांवल इस्पताल मां घर आयो आहे, माण्हुनि जी रश लॻी पई आहे चाचे बचल खान जे घर। उनखां पुछण वेठा अचनि माण्हू। अॼु चाचो बचल खान भली वियो माण्हुनि मां फारग थिए, सुभाणे हली पाण दाह ॾेई ईंदासींसि। डोलू मूंखे त इहो ख़ौफ़ आहे त रईस बचल खान फिराए घिराए इहो ॾोह असांजी गिचीअ में न विझे। डोलू जे सच पुछी न ॿेली असां ॾोहारी त आहियूं, पर असां लालच में अची वियासीं। मालिक बख़्श करेव, बाक़ी फाथा वाह जो हो जे हाणे बि न सिखियो नी त क़बर में बि कोन सिखंदव। पर अलाह मालिक आहे, अलाह भलाई कंदो, अलाह कंदो, जान छॾाए वेंदासीं। बाक़ी ॿीहर अहिड़ी लालच न कजो। हा इहो सबक़ अथव हिन दफ़े। बाबल साईं हाणे सब्र खे छॾियो, इहो सोभारो बाबल साईं ॿियो चक्कर तव्हांजी दिलि ते वार करे चुको आहे। आख़िर केसी ताईं सब्र कंदव, केसी ताईं दरगुज़र कंदव तव्हां? इहे माण्हू अहिड़ा त नियत जा पलीत आहिनि जो दरगुज़र करण सां ऐं सब्र करण सां न सुधरंदा। जेसीं ताईं इन नियत जे पलीत माण्हुनि खे मुंहं ते मोचड़ो न लॻंदो न बाबल साईं, तेसि ताईं न सुधरंदा। हाँ सादिक, मां भी यही तो सोचां। हुननि पुठीअ पोयां वार कयो आहे, पर मां हुननि खे सीने साम्हूं वार कंदुसि, सीने साम्हूं। हाणे तूं ई सलाह ॾे त छा कजे? बाबल साईं रुगो सांवल जी तबियत सही थे, उन खां पोइ सांवल, मां ऐं तव्हां ऐं ॿिया ॿ टे माण्हू वठी सोभारे जी औताक ते हला करे विच औताक तो उनखे खंभे खणी ईंदासीं। पोइ सोभारे जी ऐं करम खान जूं अखियूं खुलंदियूं, मुल्क में मुड़स माण्हू बि पिया आहिनि। हाँ सादिक, तूं सही पियो चई, हुननि सां ईअं ई थियणु घुरिजे। जे अञा बि ठर ॾिनी मान सुभाणे हू मुंहिंजे मथां हमलो कंदा। सांवल मथां हमलो? ईअं सम्झो त तव्हांजे मथां हमलो आहे। ईअं सोभारे असांजे ॻोठ जे कंहिं हारी नारीअ ते या कंहिं मामूली माण्हूअ ते हमलो नाहे कयो, तोखे सवार कयो आहे।
बिन सोभारे धोखे सां वार कयो आहे। सभु दुश्मनियूं विसारे हिते अची बाहूं ॿधी ठा करे वियो हो। उन खां पोइ मां उन सोभारे खे भरवसो करे सांवल खे उन तरफ़ वञण जी इजाज़त ॾिनी। माण्हू अंदर जा पलीत अथव, दिल में वॾो बुग़्ज़ था रखनि। सिधो सां कॾहिं बि कोन विढ़ंदा, न विढ़ंदा सिधो सां। रुगो असांजो सांवल हलण फिरण जहिड़ो थिए। इन सोभारे खे त मां पंहिंजी औकात यादि ॾियारे छॾींदुसि। औकात हुन बच्चल सां मथो टकायो आहे, पहाड़ सां मथो टकायो आहे। शायदि हुनखे ख़बर न आहे त पहाड़ सां मथो टकराइण सां माण्हू जो पंहिंजो मथो ई बात थी पवंदो आहे। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, हेतिरो थियण जे बावजूद बि बच्चल अञा ख़ामोश आहे? किथे बच्चल सोभारे जे ॻाल्हियुनि में त कोन अची वियो आहे? रेसा ईअं थी बि सघे थो, छो त सोभारे खान खे मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे। टियों ॾींहुं बच्चल खान जे ॻोठ वञे पियो। पोइ पक ईअं सम्झ त सोभारो बच्चल वटि वञी उन्हनि जे पेरनि ते हथ रखी उन खां माफ़ी घुरी हूंदई ऐं उनखे इहो चयो हूंदई त सांवल खे मारण या ज़हर ॾियण में मुंहिंजो को बि हथ न आहे। रेस, छा बच्चल खान सोभारे जो यकीन करे वियो हूंदो? आहे त बच्चल बि बीठल पाणी। थी सघे थो त सोभारे जे ॻाल्हियुनि में बि अची वियो हुजे। ईअं बि थी सघे थो त बच्चल सोभारे खां पलांद बि करे। रेस, जेकर पलांद करणो हुजे सा न त सोभारे खे उतां वापसि अचण ई न ॾिए। मिठल, बच्चल भली मुंहिंजो 100 भेरा दुश्मन आहे, पर आहे उसूल वारो। दुश्मन खे बोताक ते शरबत प्यारे पोइ मोकिलींदो आहे। हू मूं वांगुरु न आहे, दर ते आयल महिमान खे बि ज़हर ॾेई पोइ रवानो कंदा आहियूं। रेसा, इहो झेड़ो मचंदो ज़रूर। मचंदो ज़रूर, पर बच्चल बि हिन इंतज़ार में हूंदो त सांवल थोरो हलण घुमण जहिड़ो थी। मां बि इहो ई थो चाहियां त इहे सोभारे सां अहिड़ो होशियार कनि जो सोभारो रोअंदो, गिगूं ॻाड़ींदो अचे, मुंहिंजे दर ते अचे ऐं मूंखे अची मिनतूं करे त करम खान वारो कर, पलांद कर, दुश्मन मुंहिंजो सिर थो विञाए। उहो ॾींहुं परे न आहे रेस। मूंखे बि उन ॾींहं जो इंतज़ार आहे जंहिं ॾींहुं बच्चल जा माण्हू इन सोभारे खे ड्रोड़ाए ड्रोड़ाए अची मुंहिंजे दर ते छॾे वञनि। छा ॻाल्हि आहे, परेशान थो नज़र अची? सांवल अस्पताल खां घर पहुची वियो आहे। हाणे सोचां थो त उनखे ॾिसण लाइ वञा या न। हाणे तव्हां मथां एतबार कॾहिं बि कोन कंदा। इहा त मूंखे बि ख़बर आहे। जेकॾहिं मां बच्चल खान जे साम्हूं भले साईं ते हथ रखी बि ॻाल्हि कंदुसि न त बि हू मूं ते एतबार न कंदा। ऐं मूं त कॾहिं इहो सोचियो बि कोन हो जो इहो करम खान मूंसां ईअं बि कंदो। रेस, इहो शुक्र थियो जो सांवल बची वियो। खणी सांवल त बची वियो, पर बच्चल खान जे नज़रनि में असां त सांवल खे मारे चुका आहियूं। रेस, बच्चल खान ऐं तव्हांजे विच में कॾहिं ठा नथो थी सघे। पप्पू, जीत हमेशह सच जी थींदी आहे। खणी जो हिन वक़्तु सच खे ज़ाहिर करणु नामुमकिन आहे, पर मूंखे पूरी पक आहे त बोरचीअ खे असां हथु करण में
ज़रूर कामयाब वेंदासीं। रेस वो तॾहिं जॾहिं बोरचीअ खे करम खान ज़िंदा छॾियो हुजे। तूं सही थो चई पप्पू, वाकई करम खान एॾो ई ज़ालिम आहे। इन मां का बि चङाई जी उमेद नथी रखी सघिजे। पहिरियां बोरचीअ खे लखनि जी लालच ॾेई इहो कमु करायो अथई, ऐं जॾहिं बोरची पैसा खणण वियो त उनखे माराए समूरा सबूत ई ख़तम करे छॾिया हूंदई। हुकुम कयो अदा सादिक, कीअं घुरायो अथव? इहो लीमो गिदड़ पंहिंजे वाइदे तो फिरी वियो आहे। हाणे घर मां ई न निकिरंदो। इन गिदड़ खे घर में अंदरों घिरी खणो आहे। ॻोठ मां खणणु ॾुखियो कमु आहे भाउ सादिक। को बि ॾुखियो कमु न आहे। मोटरसाइकिल ते विहारे वात ते हथ रखी खंभे खणी अचोसि। एतिरो ठाहूको मुड़ुसु न आहे इहो लीमो। हिकु धक्को लहण सां हथ साथ वीचारे जो उते ई निकिरी वेंदो। ठीकु आहे अदा सादिक, पोइ जॾहिं हुकुम कयो ॾियूं था लीमे खे ॾारो। मां त चाहियां थो इहो कमु अॼु ई कयो। बसि त हाणे ईअं कयो जो रुगो लीमे जे मथां नज़र रखो, छो त इहो लीमो गिदड़ ख़ौफ़ खां घरों ई न निकिरंदो। ॻोठ वञी हिकु हमरा वञी दरवाज़ो खड़काए, ॿियो हमरा मोटरसाइकिल तैयार करे बीठो हुजे। जीअं ई लीमो अचे बांह को हथ विझी खंभे मोटरसाइकिल ते विहारे खणी वञोसि। लीमो असां ॿिन्हिनि खे बि सुञाणे थो। जे असांखे ॾिसंदो त घर खां ॿाहिरि कोन निकिरंदो। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हांखे लीमो सुञाणे थो त पोइ ॿई ॼणा ॿुटूं ॿधिजो। अदा सादिक, इन में लीमो ख़तरे खे सम्झी वेंदो। एतिरो इहो चालाक न आहे लीमो गिदड़। जेकॾहिं पुछेव न तव्हां ॿुटूं छो ॿधियूं, चइजोसि धूड़ ऐं तज़ खां बचण जे लाइ। वरी जेकॾहिं पुछे चइजोसि त खटूं ठाराइणियूं इन करे आया आहियूं। ठीकु आहे अदा सादिक, तूं उन जो असांखे घर ॾेखार। इहो कमु अॼु सुभाणे तोखे करे था ॾियूं। भोग ॾाढो सुठो कयई जो ढोलू खे शहर मां तूं हिते वठी आयो आहीं। वगरे ढोलूअ खे त वठी आयो आहे, पर ढोलूअ जे घर में हूंदी वॾो ड्रामो। अड़े है, असां वटि ड्रामो घटि आहे जो ढोलू वारनि जो ड्रामो थो चई। पर ॾे ख़बर उन्हनि वटि ड्रामो कीअं। वगरे ढोलू जो घर में आयो त उन रोलूअ जो मुंहुं ई फिरी वियो। हाणे घर में रुगो या रोलू ढोलू रोलू ढोलू रोलू ढोलू लॻी पई। अरे वाह ढोलू वाह, अची वे न ख़ैर सां। ॾाढो सुठो कई। असांखे त तोखां सवाइ मानी न पई वणे। मासी अमीरा, मूं सोचियो त हेतिरा महीना ॿाहिरि रहियो आहियां कुझु बदिली हूंदी आहे, पर साॻो गन साॻी कुहाड़ी। अड़े कहिड़ी ॻाल्हि ॿुधाए, दुनिया बदिलजी वई ऐं बदिलजे पई ऐं तब्दीली बि अचे पई, पर अमीरा कान सुधरंदी। ॻाल्हि आहे तोखे त रुगो वारो खपे। वणा न वणा पर विचां गिरां ज़रूर खणा। चाचा फोग, हेतिरा महीना ॿाहिरि हुयुसि पर तव्हांजो इहो झेड़ो ख़तमु न थियो। बसड़िया बा ढोलू, सची ॻाल्हि आहे, झेड़ो ख़तमु थींदो कोन्हे। इहो तॾहिं ख़तमु थींदो जॾहिं आउं बेवा थींदुसि। बस सुबुह शाम तुंहिंजो इहो क्रोध लॻो पियो आहे। अलाह जो रब रसूल कंदो त जल्द बेवाई थींदी। चाचा फोग, तव्हांजो हाणे झेड़ो ॿुधी ॿुधी मूंखे त मथे में सूर पइजी वियो आहे। हाणे का कड़क चांहि पियारियो त को मथे जो सूर लहे। भले फरमाइशूं त ॾिस, हिते होटल लॻी पई आहे जो तोखे कड़क चांहि पियारियूं। मट करे वे न त हल महल सां। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।